दोस्तों हिन नई वेबसाइट आई आहे। हिन नई वेबसाइट ते मुकमल अकाउंट ठाहिण जो तरीक़ो मां तव्हांखे सेखारींदुमि। फ़ोन नंबर लॻाईंदो, पासवर्ड, हिते साॻियो पासवर्ड 6 अखरनि जो। उन खां पोइ हिते साइन अप ते क्लिक कंदो। ही पटी जॾहिं ही थोरो सक्सेस थी वञे पोइ साइन अप ते क्लिक करे, ठीकु आहे। उन खां पोइ हिन तरह इंटरफेस शो थींदो। ही शइ लाज़मी कजो, ठीकु आहे। ही शइ न कंदो पैसा कोन मिलंदव। ही वाहिद शइ आहे, ही शइ कजो लाज़मी सभई जेके बि मेंबर जॉइन थींदा। अकाउंट ठाहिण खां बाद फ़ोन नंबर लॻाए पासवर्ड लॻाए वरी हिन शइ ते ईंदो, ठीकु आहे। हिते क्लिक कंदो, वरी नंबर पहिरें ते न उहो ॿिए नंबर ते लिंक विथ फ़ोन नंबर ते क्लिक करे हाणे हिते तव्हां पंहिंजो लॻायो व्हाट्सअप, जेको व्हाट्सअप हलायो पिया फ़ोन में। ही तव्हां हिते व्हाट्सअप लॻाए पोइ हिन गेट कई ते क्लिक कंदा वे। जीअं तव्हां गेट कई ते क्लिक कयो वे, हिन तरह ॾे तव्हां सभिनि ॾे कोड साॻियो ईंदो। हाणे वञो तव्हां पंहिंजे व्हाट्सअप में, व्हाट्सअप में आयो, ओ हिन 3 लाइन ते करियो, ओ हिन 3 लाइन ते क्लिक कंदो, वरी हिते क्लिक कंदो। जीअं मां ठाहियां थो ईअं ई ठाहींदा वञो अकाउंट, न त पैसा न मिलंदव। हिते क्लिक कयो, यूज़ मोबाइल डेटा ते क्लिक कयो, वरी हिते ईंदो मुकमल तरीक़ो अथव। हिन ते ईंदो। हाणे उहो जेके पहिरियां हिते कोड अचे थो न, हीउ जेको हिते कोड यको 88 अचे थो सभिनि साॻियो ईंदो। हाणे हिते उहो कोड लॻायो 2188 हणिजो, ठीकु आहे। हाणे हिकिड़ो सेकंड वठंदी पोइ मुकमल अकाउंट ठही वेंदो। इहो हुयो हिन नई फ्री वेबसाइट जो मुकमल अकाउंट ठाहिण जो तरीक़ो। सभई ईअं ई अकाउंट ठाहिजो जीअं मां अकाउंट ठाहियो आहे।